अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं अली हसन अब्बासी जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे ॻाल्हियूं मुंहिंजी सिंध जूं, मकाला, तक़रीरूं, ख़त ऐं इंटरव्यू। मुसनिफ़ सैयद सामुद्दीन राशिदी, मुरतब ग़ुलाम अहमद लाखो, छपाईंदड़ सिंधी अदबी बोर्ड ऐं इंडोलमेंट फंड ट्रस्ट फॉर द प्रिजर्वेशन ऑफ दी हेरिटेज ऑफ सिंध। छापोटियूं साल 2020 ईस्वी। वधायल ऐं संवारियल। पेश लफ़्ज़ तर्जुमो इमाम राशिदी। मौलाना एजाज़ अल क़ुदूसीअ जो नालो सिंध शनास आलमनि में वॾी अहमियत रखे थो। संदसि किताब तज़किरा सूफ़िया सिंध उर्दू में साल 1959 ईस्वीअ में छपियो हो। पीर सामुद्दीन राशिदी साहिबु उन किताब जो मालूमाती पेश लफ़्ज़ लिखियो। मज़कूरा पेश लफ़्ज़ जो सिंधी तर्जुमो रिसाले मेरान नंबर 1 ऐं 2 साल 2011 ईस्वीअ में छपियो, जो हिन किताब में शामिलु कजे थो। मौलाना एजाज़ अल क़ुदूसी 1954 ईस्वीअ में असांजे इदारे सिंधी अदबी बोर्ड में इन लाइ मुक़ररु थियो हो त सिंध जी तारीख़ जे सिलसिले में असां जंहिं मवाद जी निशानदेही कयूं उहो सलीक़े सां नक़ुल करे फ़ाइल में गॾु कंदो वञे। ख़्यालु इहो ई हो त मौलाना पंहिंजे साथियुनि वांगुरु दफ़्तर जे वक़्तनि में सिंध ऐं उन जी तारीख़ में दिलचस्पी वठंदो, उनखां पोइ ॿियनि मुलाज़िमनि वांगुरु ग़ैर इल्मी मशग़लनि में मसरूफ़ थी ज़िंदगीअ जहिड़ी क़ीमती शइ खे ज़ाया कंदो रहंदो। लेकिन कुझु अरसे खां पोइ ख़बर पई त ऑफ़िस में रहंदे हिन जो असुलु मक़सदु रुॻो पघार हासिलु करणु न आहे, बल्कि हू दफ़्तर खां ॿाहिरि रही बि ज़िंदगीअ जी क़ीमती घड़ियुनि खे इल्मी मशग़लनि ऐं मसरूफ़ियतुनि में सर्फ़ कंदो आहे। मौली साहिबु हज़रत शेख अब्दुल क़ुदूस गंगोही रहमतुल्लाह अलैह जे जलीलुल क़द्र ख़ानदान सां तालुक़ु रखे थो। तंहिं करे संदसि पोयां हिकु तमामु वॾो इल्मी पस मंज़रु आहे। ख़ुदा ॼाणे त उहो उन जी करामत आहे या मुंहिंजे अज़ीज़ वतन यानी सरज़मीन सिंध जी तारीख़, इल्मी, अदबी ऐं रूहानी माज़ीअ जी कशिश हुई जो मौलवी साहिबु असांजे दफ़्तर सां वाबस्ता थियण खां बाद उन जी सरज़मीन जी तारीख़ ऐं माज़ीअ जे इल्मी, अदबी ऐं दीनी अज़मतुनि खे उजागर करण जे लाइ पंहिंजो पाण खे अर्पे छॾियो। इन सिलसिले में सभ खां पहिरीं कड़ी सिंध की तारीख़ी कहानी आहे जेका शाया थींदे ई पंहिंजी दिलचस्पी ऐं दिलावेज़ीअ सबबु हर को पसंदि करे चुको आहे। सिंध जी फ़ारसी गो शाइरनि ते पिणु हुन हिकु किताबु मुरतब कयो आहे। खेसि सिंध जे नई तारीख़ सड़ण जो ख़्यालु बि आहे। तसौफ़ जीअं त संदसि ख़ानदानी विरसो आहे ऐं ज़ाती तौर ते हू पाण बि उन ई पासे लाड़ो रखंदो आहे, तंहिं करे उन ज़ौक़ जी तस्कीन लाइ हुन तज़किरा सूफ़िया सिंध वॾी कावश, तहक़ीक़ ऐं तलाश सां मुरतब कयो आहे। संदसि ही किताबु सिंध जे मुख़्तलिफ़ सिलसिलनि जे सूफ़ी बुज़ुर्गनि बाबति आहे, जंहिंजी ज़ाते गिरामी, गुफ़्तार ऐं किरदारु, फ़िकिर ऐं अमल, हक़ परस्ती ऐं सदाकत जो हिकु आला तरीन नमूनो आहे। सिंध खे हिंद पाक जे गोशे गोशे ते न रुॻो उन करे बरतरी हासिलु आहे त हीउ ख़ितो क़दीम तरीन तहज़ीब ऐं तमदन सबबु ख़ासि अहमियत रखे थो, बल्कि फ़ज़ीलत जो हिकु सबबु हीउ बि आहे त जंहिं सदीअ में अरब जे रेगिस्तान में कलमाए तौहीद जी सदा गूंजी, ठीकु उन ई सदीअ में ई हिन सरज़मीन पिणु उन ई सदा ते लबैक चई पंहिंजो पाण खे इस्लाम जे आगोश में आणे छॾियो। इस्लाम जेके दीनी ऐं दुनवी नेमतूं पंहिंजे मञण वारनि खे बख़्शियूं, उन्हनि जे हुसूल में बि हीउ मुल्क ऐं हिन मुल्क जी क़ौम हिंद पाक में सभ खां अॻु में पेश रहिया। जंहिं ज़माने में तसौफ़ जो बुनियादु अरब में पियो, उन ई दौर में हिते बि उन जी नशोनुमा थी। केतिरनि ई सूफ़ियुनि ऐं जलील क़द्र बुज़ुर्गनि उन्हनि इब्तिदाई सदियुनि में हिते जनमु वरितो, जंहिंजी कशिश ॿियनि मुल्कनि जे सूफ़ी बुज़ुर्गनि खे बि जल्द ई पाण ॾांहुं मुतवजो कयो। अरब, इराक़ ऐं अजम खां जेके सूफ़ी बुज़ुर्ग हिंदुस्तान ऐं पाकिस्तान ॾांहुं आया, उन्हनि में घणा ई हितां खां थींदा बाद में ॿियनि माॻनि ॾांहुं राही थिया ऐं केतिरा अहलुल्लाह अहिड़ा बि हुआ जेके हिते ईंदे ई हितां जा थी विया। शेख तुराबी, शेख नूह बखरी ऐं शेख उस्मान मरंदी हिन ख़ाक में पेवस्त थिया। ख़्वाजा मुईनुद्दीन अजमेरी रहमतुल्लाह अलैह जॾहिं हिंदुस्तान में आयो तॾहिं ओॾां वञण खां अॻु पंहिंजे मुर्शिद हज़रत उस्मान हारूनीअ सां सिंध में पहुतो ऐं सेवण में रहंदे उतां जे आरिफ़ कामिल शेख सदरुद्दीन मोहम्मद अहमद सेविस्तानीअ खां सुलूक जूं मंज़िलूं तय कयूं। उन ई वाक़े जे यादगार तौरु हज़रत हारूनी रहमतुल्लाह अलैह जी चिलो कढण वारो हुजरो अञा ताईं सेविस्तान जे टकिरीअ ते मौजूदु आहे। हज़रत ख़्वाजा फ़रीद गंज शकर पंहिंजे पीरो मुर्शिद हज़रत बख़्तियार काके जी हिदायत ते जॾहिं ज़ाहिरी ऐं बातिनी इल्म जे लाइ सफ़र ते राही थियो त सेविस्तान में बि तशरीफ़ फ़रमा थियो। हिते उन दौर जे
शेख कबीर हज़रत ओहदुद्दीन ऐं हितां जे ॿियनि केतिरनि ई औलियानि ऐं बुज़ुर्गनि सां मुलाक़ातूं कयाई ऐं उन्हनि खां घणो कुझु हासिलु कयाई। शेख ज़करिया सिंधी ऐं शेख असारा सेविस्तानी संदसि ई 2 ख़लीफ़ा आहिनि। चिश्तिया सिलसिले जो लाल शेख नसीर दहलवी बि हिते पहुतो हो। हू उन वक़्तु हिते मौजूदु हो जॾहिं सुल्तान मोहम्मद तुग़लक जी ठटे जे वेझो वफ़ात थी। तॾहिं हिते ई हिंदुस्तानी सल्तनत जो ताज हिन ई फ़ैरोज़ जे सर ते रखियो ऐं हितां खां पोइ हज़रत कुतुबुद्दीन सां मिलण लाइ हांसी शरीफ़ वियो। हज़रत जलालुद्दीन सुर्ख़ बुख़ारी जॾहिं पंहिंजे वतन खां निकितो त सभ खां अवल बखर पहुतो ऐं उतां जे सूफ़ी हज़रत सैयद बदरुद्दीन जे नियाणीअ सां निकाह कयाई। उन ई बीबीअ जे बतन मां सैयद अहमद कबीर पैदा थियो, जंहिंजो साहिबज़ादो हज़रत मखदूम जहानिया जहांगश्त आहे। हज़रत जहानिया जहांगश्त रहमतुल्लाह अलैह जो हिन सरज़मीन सां तमामु घणो तालुक़ु रहियो आहे। संदसि कोशिश सां सुल्तान फ़ैरोज़ ऐं सिंध जे सुल्ताननि विच में ठाह थियो ऐं संदसि 2 साहिबज़ादा सैयद सदरुद्दीन ऐं सैयद नासिरुद्दीन बि बखर में दफ़न थिया। पंहिंजे दौर जो कामिल वली हज़रत शेख बाबू ताजुद्दीन बकरी पिणु संदसि ख़लीफ़ो आहे। शेख बहाउद्दीन ज़करिया मुल्तानी रहमतुल्लाह अलैह हज़रत सहरवर्दीअ जी फ़रमाइश ते जॾहिं इराक़ मां निकितो त सभ खां अवल हज़रत शेख नूह बकरीअ सां मुलाक़ात जे लाइ बखर पहुतो, लेकिन शेख अॻु में ई फ़ौत थी चुको हो। उन करे मुल्तान वियो, पर सिंध में बि ईंदो वेंदो रहियो। जेकॾहिं अहिड़ीअ तरह जा वाक़ियात सिंध जी तारीख़ मां गॾु कया वञनि त हिंदो पाक जो शायदि ई को अहिड़ो सूफ़ी या बुज़ुर्ग हुजे जेको सिंध न आयो हुजे ऐं संदसि कंहिं न कंहिं तरह सिंध जी सरज़मीन सां को तालुक़ु न जुड़ियो हुजे। सिंध जो हूअं त हर शहर ऐं ॻोठ बल्कि ईअं चइजे त चपो चपो ऐं गोशो गोशो तसौफ़ ऐं इरफ़ान ऐं रुशदो हिदायत जो मर्कज़ रहियो आहे, लेकिन ख़ासि तौर ते क़दीम शहरनि में अलोर, देबुल, सेवस्तान, मंसूरा, ठट्टो, बखर वग़ैरह ऐं जदीद शहरनि में रोहिड़ी, रेल, लकी, मटियारी, हाला, लवारी, टल्टी ऐं बूबक वग़ैरह खे उन सिलसिले में हमेशह मर्कज़ी हैसियत हासिलु रही आहे। उहे ई शहर हुआ जेके इरफ़ान व तसौफ़, इस्लाह व इख़लाक़ ऐं तज़किया ऐं नफ़्स जा सरचश्मा बनिया रहिया ऐं सिंध में समाजी इनक़लाब आणण जो बाइस बनिया। हितां जूं ई ख़ानकाऊं हुयूं जंहिंजे इस्लाही निज़ाम ऐं तरबियत न रुगो इख़लाक़ी क़दरनि खे बुलंद कयो, बल्कि ईमान ऐं अमल जे क़ुवतुनि खे उजागर करे ख़ुदा शनासीअ जी फ़ज़ा क़ाइमु कई ऐं गुनाह वारनि सभिनी चश्मनि खे ख़ुश्क करे छॾियो। अॼु जेकॾहिं को गुज़िरियल दौर जे उन्हनि शहरनि में पहुचंदो आहे त जेको क़ल्बी सुकून, ज़हनी राहत ऐं रूहानी इत्मीनान उते मुयसरु थिए थो, उहो ॿिए हंधि मिलणु मुश्किल आहे ऐं उहा समूरी बरकत उन इहे गुज़िरियल ज़माने जे करे आहे। सिंध में सूफ़ी बुज़ुर्गनि ऐं औलियाउनि जा तज़किरा केतिरा ऐं किथे किथे आहिनि ऐं कॾहिं लिखिया विया आहिनि, उन्हनि जो घणे भाङे को बि इल्मु कोन्हे। सिंध जा इल्मी ज़ख़ीरा हर ज़माने ऐं हर दौर में तबाह ऐं बर्बाद थींदा रहिया। उन करे न पूरा तज़किरा महफ़ूज़ रहिया ऐं न वरी उन्हनि जी निशानदेही कंहिं तारीख़ मां थी सघे थी। उन सिलसिले जा अॼु ताईं जेके किताब मिलनि था या जंहिंजा नाला मिली सघिया आहिनि उहे ई आहिनि: तज़किरा औलिया सिंध अलामा काज़ी महमूद ठटवी, हदीक़तुल औलिया अब्दुल क़ादिर ठटवी, तहफ़तुल ताहिरीन शेख आज़म ठटवी, तहफ़तुल किराम जिल्द टियों मीर अली शेर कान्य, मयार सालकान ऐं तरीक़त मीर अली शेर कान्य, तुमारे सलासल मीर अली शेर कान्य, तज़किरतुल मुराद शेख हुसैन सफ़ाई ठटवी, मारूफ़ुल अनवार मोहम्मद सालिह बिन मुला ज़करिया ठटवी 1140 हिजरी, हयात मोहम्मद हाशिम मियाँ ग़ुलाम मोहम्मद ठटवी, फ़िरदौसुल आरिफ़ीन बलोच ख़ान टालपुर 1201 हिजरी, मरगूबुल अहबाब नज़र अली टालपुर 1273 हिजरी, सकालुल ज़माइर ख़्वाजा मोहम्मद सईद 1303 हिजरी, लतीफ़तुल तहक़ीक़ सैयद रफ़ीक़ अली पिशनगी 1120 हिजरी, अल जवाहिरुल बदाए बिलाल 1221 हिजरी, उम्दतुल मक़ामात ख़्वाजा फ़ज़लुल्लाह, ज़ुब्दतुल मक़ामात ख़्वाजगान नक्शबंदिया, अनीसुल मुरीदैन ख़्वाजा हसन जान नक्शबंदी, अंसाबुल अंजाब ख़्वाजा हसन जान नक्शबंदी, मोनसुल मुखलिसीन ख़्वाजा शाह आगा, हालात बुज़ुर्गान सेविस्तान, हालात बुज़ुर्गान सिद्दीकी सेविस्तान, तज़किराए मशाइख़ सेविस्तान अब्दुल गफ़ूर सेविस्तानी, रिसालाए शेर कलंदरी ख़िज़र अली सेविस्तानी, गुलशन औलिया 12वीं सदी,
ओलियाए सेविस्तान, दलीलुल ज़ाकिरीन, हाजी पंवर, कऊस फ़खरिया, कलंदरनामा, अनवारुल कलंदरी, हालात मशाखे बेकराई 1283 हिजरी, अज़कार कलंदरी, तज़किराए मखादीम खोड़ा, मनाक़िब गौसिया, मुश्ताक मुतलवी, मनाक़िबतुल सादात, मुश्ताक मुतलवी, कवाकिबुल सादात, मुश्ताक मुतलवी, तवाइफ़ुल लतीफ़ी, मीर अब्दुल हुसैन सांगी, बयानुल आरफ़ीन, मोहम्मद रज़ा, दारोगा घर, गुलजार अबरार, गौसी मांडवी, इरशादुल तालिबीन, ग़ुलाम रसूल कुरैशी हालाई, सवाने हयात शाह उस्मान फ़राशी, सवाने हज़रत सैयद हैदर सनाई, मलफूज़ात हज़रत पीर मोहम्मद राशिद, मलफूज़ात हज़रत पीर मोहम्मद सिबगतुल्लाह राशिदी, मौलाना कुदूसी। हीअ किताब माख़ुज़नि जी कमी ऐं मवाद जी अणाट जे बावजूदु वॾी महिनत, तलाश ऐं मुमकिन हद ताईं तहक़ीक़ सां मुरतब कयो आहे। जेको कलमी मवाद हासिलु थियणु मुमकिन हो उनखे हासिलु कयाई, पढ़ियाई ऐं उनखे सलीक़े सां हिन तज़किरे जी तकमील कयाई, जंहिं लाइ हू मुबारकबाद जो हक़दारु आहे। ख़ासि तौर ते इन करे बि जो असां पढ़ंदड़नि जी शुक्रगुज़ारीअ जो मुस्तहिक़ आहे जो उर्दू ॿोलीअ में सिंध जे सूफ़ी बुज़ुर्गनि बाबति किताब लिखण में हिन अॻु वरितो आहे। मूंखे यकीन आहे त उर्दू दान तबिको जेको सिंध खे सम्झणु ऐं ॼाणण जो ख़्वाहिशमंद आहे उन जे लाइ हीअ किताब बेहद मुफ़ीद ऐं मददगार थींदो। उमेद करियां थो त मौलाना जे ॿियनि किताबनि वांगुरु हीअ किताब बि शाया थींदे ई मक़बूल आम थींदो। आमीन। कराची 25 फ़रवरी 1958 ईस्वी। हसामुद्दीन राशिदी। 2 अखर। हकीम मोहम्मद अहसन जे किताब पिरनि जी पचार, मतबूआ साल 1961 ईस्वी लाइ लिखियल 2 अखर। हज़रत हकीम फ़तेह मोहम्मद सेवाणी सिंधी ज़ुबान ऐं अदब जो अज़ीम मुहसिन हो। संदसि कलम सिंधीअ जे झोलीअ खे एतिरनि माणकनि ऐं मोतियुनि सां, अहिड़नि जोहरनि ऐं जवाहिरनि सां भरपूर करे छॾियो जो संदसि बख़्शल अमुल माणक अॼु बि पंहिंजे आब ताब, चमक ऐं चांडोकीअ सां सिंधी ज़ुबान ऐं सिंधी अदब जी महफ़िल में झिरमिलायो ऐं रंग रचायो बीठा आहिनि। मुंहिंजो मुहब दोस्त हकीम मोहम्मद अहसन सिंधी सकाफ़त जी उन ई मुरबी ऐं मुहसन जो फ़र्ज़ंद रशीद आहे। फ़र्ज़ंद रशीद हिन करे न त हुन पंहिंजे वालिद जी तिबी सजादीअ खे सिंगारियो आहे, बल्कि रशीद तरीन फ़र्ज़ंद अर्जुमंद हिन करे त हू सिंधी अदब जी ख़िदमत गुज़ारीअ में पिणु पंहिंजे वालिद मरहूम ऐं मक़बूर जो सही जाइनशीन साबित थी रहियो आहे। ईंदड़ सफ़नि में जेको किताब पेश कयो वञे थो सो बकौले शाइर दर हक़ीक़त अफ़सानाए याने शबी के बायारे गुज़श्त आहे, याने मुस्तारे ज़िंदगीअ जे उन्हनि चंद रातियुनि ऐं ॾींहंनि जी सरगुश्त आहे जेके हकीम मोहम्मद अहसन हज जे दौरान में मिठे मीर मदनीअ जे मुल्क में गुज़ारिया। जंहिं प्यारे पैगंबर जी सीरत पाक ते हकीम मोहम्मद अहसन जे वालिद हयातुल नबी जहिड़ो दिलि वणंदड़ किताब लिखियो, जंहिंजी सिट जुमिले जुमिले बल्कि हक़ीक़त हीअ आहे त अखर अखर मां मुहबत संदो वास पियो अचे ऐं इश्क वारो चस ऐं रस पियो हासिलु थिए। पीरीअ जी पार जी हीअ कहाणी हूअं ई पंहिंजे लेखे लखु लहे, लेकिन लिखंदड़ जी लिखणीअ, जुमिलनि जी जोड़जक, ज़ुबान जी सादगी ऐं सोणाई, लफ़्ज़नि जी चूंड ऐं बीहक वेतर मंझसि जोड़ ऐं जिनसार रखी छॾियो आहे। सफ़र जी तस्वीर लिखंदड़ अहिड़ीअ रीति चिटी आहे जो पढ़ंदड़ ईअं पियो सम्झे ॼण हू पाण बि उन ई सुहारे सफ़र में साणसि हम सफ़र हो। सचल चवे थो, हूअ जा केच वणनि मां थी हीर अचे हाणी, तंहिं आरियाणी आणी ॼण मूंसां अॼु मिलायो। उहो ई हाल हिन किताब जे पढ़ण सां थिए थो। गोया पढ़ंदड़ पाण पीरीअ जो पार घुमी अचे थो। लिखण जी कुदरत ऐं लिखण जो कमाल उहो ई आहे जो लिखंदड़ पढ़ंदड़नि खे बि पाण सां गॾु खंयो हले। उहा वॾे में वॾी कामयाबी आहे जेका हकीम मोहम्मद अहसन हिन किताब में हासिलु कई आहे। कराची 3 मार्च 1961 ईस्वी। हसामुद्दीन राशिदी।